अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। कुछ टाइम पहिरियां मां हिकिड़ी पोस्ट रखी जंहिंमें दोस्तनि खां मूं रायो वरितो त तव्हांखे मैथ जे जेको आहे उहो कहिड़े कहिड़े पोर्शन्स में जेको आहे उहो डिफ़िकल्टी थी थिए ताकी उन ओॾे जेको आहे पोर्शन्स ते जेको आहे उहो पाण वीडियोस रिकॉर्ड कयूं। उन मां कुझु दोस्तनि जेको आहे उहो असांखे कमेंट में इहो ॿुधायो त उन्हनि खे रेशो में प्रॉब्लम थींदो आहे रेशो हल करण में। तंहिंजे करे जेको आहे सो अॼु जी हीअ वीडियो मां सोचियो त जेको आहे रेशो ते रिकॉर्ड कजे। उनजो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे रेशो जो। हाणे पहिरियां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां रेशो हूंदो छा आहे, रेशो खे हल कीअं कबो आहे, ऐं पोइ वरी जेको आहे उन ते ई हिकिड़ो सुवालु हल कंदासीं पाण। सवाल आहे प्राइसिस ऑफ मिल्क एंड व्हीट वर इन द रेशो 3:2। इफ द प्राइस ऑफ wheat increases by 50%, then the ratio will be A 1:1, B 3:2, C 2:3, D 4:9। हाणे सभ खां पहिरियां पाण इहो हल करण जी कोशिशि कयूं, ॾिसूं त रेशो हूंदो छा आहे। रेशो खे पाण सिंधीअ में चवंदा आहियूं निस्बत। निस्बत छा हूंदी आहे? निस्बत हूंदी आहे ॿिनि मिक़दार हिकु जहिड़ा मिक़दार हुजनि उन्हनि जी भेट, हिक ॿिए सां भेट, त कहिड़ो मिक़दार ॿिए मिक़दार खां वॾो आहे, नंढो आहे, घटि आहे या वधि आहे। रेशो जो अक्सर करे जेको आहे उहो तव्हां हिकिड़ो ॿुधो हूंदो, मिसाल घर वग़ैरह जेको कमु कार वग़ैरह कराईंदा आहियूं त उते जेके राज़ो जेको कमु कंदो आहे उहो पंहिंजे मज़दूरनि खे चवंदो आहे त बाबा जेको सीमेंट जेको ठाहियो था उनजो रेशो सही रखिजो। उहो रेशो असल में छा हूंदो आहे? उहो रेशो हूंदो आहे 1:3। इन जी माना हूंदी आहे हिकु बोरी सीमेंट जी तव्हां विझो था त 3 बोरियूं उन में रेतीअ जूं मिलायो। पर कॾहिं कॾहिं वरी जेके ठेकेदार वग़ैरह जेके ॿिया हूंदा आहिनि, या जंहिंखे असां ठेके ते कमु ॾेई छॾींदा आहियूं त उहे उन में 4 बोरियूं वग़ैरह बि मिलाए छॾींदा आहिनि, जंहिंसां उनजो रेशो जेको आहे उहो ख़राबु थी वेंदो आहे ऐं क्वालिटी जेका आहे उनजी उहा मेंटेन न रहंदी आहे। सिंपल उनजो मिसाल मां तव्हांखे इहो ॾिनो। हाणे रेशो जी माना इहा हूंदी आहे ॿ मिक़दारनि जी भेट कयूं पाण में, कहिड़ो मिक़दार ॿिए मिक़दार खां वॾो आहे या नंढो आहे या घटि आहे या वधि आहे। हमेशह इहा ॻाल्हि रखी छॾिजो त निस्बत जेका हूंदी आहे साॻियनि मिक़दारनि में हूंदी आहे। जीअं जेकॾहिं असां कढण जी कोशिशि कयूं भई वीट आहे त वीट जो हमेशह रेशो जेको निकिरंदो वीट सां ई निकिरंदो। ठीकु आहे, हीअ भेट ॿिन्हिनि जी जेको आहे पाण में कंदासीं। हाणे हाणे तव्हां सोचींदा हूंदव साईं त हिते त जेको आहे पोइ वीट ऐं जेको आहे उहो मिल्क में आहे, त बाबा हिते जेको आहे उहो वीट ऐं मिल्क में न आहे, बल्कि वीट ऐं मिल्क जी प्राइस में आहे। इहो थोरो तव्हां जेको आहे ज़हन में ज़रूरु रखिजो त हिते सवाल में ऑलरेडी पहिरियों पुछा थो करे त प्राइसिस ऑफ मिल्क एंड व्हीट, त इहो नोट कंदा हलिजो। हाणे पाण हिते ॾिसूं था त वीट जेका आहे उहा मिल्क एंड व्हीट, मिल्क एंड व्हीट, मिल्क एंड व्हीट जो जेको रेशो आहे उहो 3:2 आहे। सिंपल में मक़सदु हिन जो छा आहे? सिंपल में हिन जो मक़सदु आहे त जेकॾहिं खीर जी क़ीमत 3 रुपया आहे त कणिक जी क़ीमत 2 रुपया आहे। हाणे हिनखे पाण सोलो करण जे लाइ हिनखे ॿिन्ही पासनि खां 2 ॿुड़ियूं लॻाए था छॾियूं, सोलो थी पवंदो। जेकॾहिं मिल्क जी क़ीमत, खीर जी क़ीमत 300 रुपया आहे त कणिक जी क़ीमत थींदी 200 रुपया। उनखां पोइ क्वेश्चन में चवे थो हीअ जेका कणिक जी क़ीमत आहे उहा इंक्रीज़ थी वई आहे 50%, 50%। त नओं जेको रेशो आहे, नई जेका निस्बत आहे उहा केतिरी थींदी? तो सभ खां पहिरियां असां छा कंदासीं? सभ खां पहिरियां असां इहो कंदासीं त 50% कढंदासीं 200 जो। 50 पाण पोयूं जेको वीडियोज़ आहिनि हुन में तव्हांखे सैकड़ो कढण जो मां तरीक़ो ॿुधाईंदो थो अचां, त वरी बि हिते जेको आहे ॿीहर तव्हांखे ॿुधायां थो त 50 पर, हिनखे असां पर चवंदा आहियूं, पर सेंट, सेंट खे 100 चइबो आहे। ऐं ऑफ जो मां तव्हांखे ॿुधाईंदो आयो आहियां त मैथ में ऑफ खे मल्टीप्लाई चइबो आहे, ऑफ 200। हाणे 2 ॿुड़ियूं हितां वयूं, 2 ॿुड़ियूं हिन जूं हितां वयूं, हिते बचा 2, हिते बचा 50। 50 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं त इहो थींदो 100। हाणे 50% इंक्रीज़ इन द प्राइसिस ऑफ व्हीट जी माना आहे त नई क़ीमत जेका चई वई आहे उहा चई वई आहे 300। हाणे मिल्क बि जेको आहे
300 ऐं बीच बि जेको आहे 300। जॾहिं बि निस्बत ॿिन्ही पासनि खां हिकु जहिड़ी हुजे त उहा ॿिन्ही पासनि खां कटिजी वेंदी आहे। तंहिंजे करे 300 हेॾां कटिजी आहे, 300 हेॾां कटिजी आहे। नई जेका निस्बत ठही उहा ठही 1:1, जेका असांजे जेको पेपर जेको ॾिनल आहे हुन में ए इज़ राइट।